अम्मा ओ मां छोरी माठ कर माण्हुनि खे तुंहिंजो मुर्कंदड़ चेहरो थो वणे वरी बकरीअ जहिड़ो बूथ करे रोईंदीअ त कहिड़ो ड्रामो ॾिसंदो। अम्मा मां तोखे गुलूअ जी दाह ॾियण आई आहियां। गुलू मूंखां मुंहुं मोड़े वियो आहे, मुंहिंजी दिलि टोड़े वियो आहे। हू मूंसां नथो ॻाल्हाए, ॿियनि माण्हुनि जे लाइ थो वाॼाए। तो वरी कहिड़ी गुलूअ जी लॼ रखी आहे? निकाह नौकर सां करे पेच वञी धनु सां पातई। हेफ हुजई छोरी, हेफ हुजई। न मां न, धनु त मुंहिंजो पीउ आहे, हू त मूंखे पंहिंजी धीउ थो चवे। तूं धनु जो पाण त दाग धोई, मूं ते इल्ज़ाम न हण। तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ अलूअ जी अकेली धीउ आहीं। भली मूंखां मसीत में साख वठ। न मां न, मुंहिंजो इहो मतिलब न आहे खुदा न ख़ास्ता। मां अलू ऐं धनु ॿिन्ही जी धीउ आहियां। मतलब तुंहिंजो कहिड़ो बि हुजे, पर धनु जो इल्ज़ाम तोते आहे, मूं ते न आहे। तूं ॻाल्हि खे फिराए सिराए इहो इल्ज़ाम मूं ते न हण। अम्मा मूं धनुअ सां प्यार नाहे कयो। पर हू त तोसां प्यार करे थो न। तोखे कारी करे मारण जो सबूत इहो ई काफ़ी आहे। पर मूंसां त सॼी सिंध थी प्यार करे, मुंहिंजो किरदार ई अहिड़ो आहे। पोइ त तोखे अलाही बचाए माई, बाक़ी असांजी जाइ त नाहे। ओ मां, अम्मा तूं गुलू खे सम्झा न, हू जीअं बि चवंदो न मां तीअं कंदमि। 16 ॾींहं सब्र कर माई, गुलू हवालीअ खे धनुअ जी दाह ॾिनी आहे। फ़ैसिलो थी वञे पोइ मां गुलूअ खे बि चवंदसि। ठीकु आहे अम्मा, जेका तुंहिंजी मर्ज़ी। लखन करोड़नि जा था केस हल कयूं, कोई बि न चांहि आहे न थधो आहे न बीड़ी आहे न सुवार। आशिकनि जो त क़दुरु ई कोन्हे। केतिरा ॾींहं थी विया आहिनि, न सुगड़ ॾिठी अथमि न सुगड़ जी धप सुंघी अथमि। ओ साहब, इहो केस हल करदम मञा आहे। इहो कहिड़ो केस आहे? सुगड़ ऐं सुबेदार जे प्यार वारो केस। ख़ामोश केस आहे। मुंहिंजी ज़ाल कननि जी एॾी सरीलीअ थी जो इहा ॻाल्हि तुंहिंजे चवण खां अॻ में ॿुधी वठंदी। इन जे करे इहो सोच बि न। मां त खणी माठ कयां, पर दुनिया खे केरु माठ कराईंदो? पर आख़िर इहा सुगड़ वई केॾां? साहब, ज़ियादतियूं करण वई हूंदी या राह रबानी वरती हूंदी। त पोइ ठीकु आहे, अचो मूंसां त सुगड़ खे ॻोल्हियूं। सुगड़ खे किथे ॻोल्हियूं इहा ख़बर कोन थी पवे, छो त ज़ियारतूं तमामु घणियूं आहिनि ऐं सुतली सिर हिकु आहे। साहब, तूं बि वञ हाणे राह रबानी, मता तोखे बि उते सुगड़ मिली वञे। ठीकु आहे, त पोइ अचो मूंसां। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।